नाज़रीन वाक़िया कंदासीं। सिंध में गैस्ट्रो ते ज़ाब्तो न आयो। मुख़्तलिफ़ शहरनि में वधीक 68 ॼणा अस्पताल दाख़िल कया विया आहिनि। ख़ैरपुर में 24 कलाकनि दौरान वधीक 36 माण्हुनि खे सिटी अस्पताल दाख़िल कयो वियो। जाती में बि हिक ॾींहुं अंदरि गैस्ट्रो जा 32 मरीज़ अस्पताल भेड़ा थी विया। ख़ैरपुर ऐं जाती में अस्पतालूं गैस्ट्रो मरीज़नि सां भरिजी वियूं। सहूलियतुनि जी बि खोट आहे। ख़बर वासा शेयर कयूं पिया। सिंध में गैस्ट्रो ते ज़ाब्तो न अची सघियो आहे। मुख़्तलिफ़ शहरनि में वधीक 68 ॼणा अस्पताल दाख़िल कया विया आहिनि। ख़ैरपुर में 24 कलाकनि दौरान वधीक 36 माण्हू सिटी अस्पताल दाख़िल कया विया आहिनि। जाती में भी हिक ॾींहुं अंदरि गैस्ट्रो जा 32 मरीज़ अस्पताल मुंतकिल कया विया आहिनि। ख़ैरपुर ऐं जाती में अस्पतालूं गैस्ट्रो मरीज़नि सां भरिजी वियूं। सहूलियतुनि जी बि खोट ॿुधाई पई वञे। सिंध में गैस्ट्रो ते ज़ाब्तो न अची सघियो आहे। मुख़्तलिफ़ शहरनि में वधीक 68 ॼणा अस्पताल दाख़िल कया विया आहिनि। ख़ैरपुर में 24 कलाकनि दौरान वधीक 36 माण्हू सिटी अस्पताल दाख़िल कया विया आहिनि। जाती में बि हिक ॾींहुं अंदरि गैस्ट्रो जा 32 मरीज़ अस्पताल मुंतकिल कया विया आहिनि। ख़ैरपुर ऐं जाती में अस्पतालूं गैस्ट्रो मरीज़नि सां भरिजी वियूं आहिनि। सहूलियतुनि जी बि खोट ॿुधाई पई वञे। ख़ैरपुर में 24 कलाकनि दौरान वधीक 36 माण्हू सिटी अस्पताल दाख़िल कया विया आहिनि। जाती में बि हिक ॾींहुं अंदरि गैस्ट्रो जा 32 मरीज़ अस्पताल भेड़ा थी विया। ख़ैरपुर ऐं जाती में अस्पतालूं गैस्ट्रो मरीज़नि सां भरिजी वियूं आहिनि। सहूलियतुनि जी बि खोट आहे। ख़ैरपुर मां तफ़सील मालूम कंदासीं अली अकबर कोपान खां। जी अली अकबर। खैरपुर में गैस्ट्रो के मर्ज़ में तेज़ी अची वही है। 24 कलाकनि अंदर खैरपुर समेत मुख़्तलिफ़ इलाक़नि जा जेके ॿारड़ा आहिनि 36 ॿारड़ा उहे सिटी अस्पताल में दाख़िल किया विया आहिनि। जॾहिं त ॿुधाए पियो त गाड़ी पुल, मदीना कॉलोनी, सोहू कनासरा, हुसैनाबाद, पीर मंगियो, टंडो मस्ती, लियारी, राइना ॻोठ, भिटाई कॉलोनी, ममताज कॉलोनी समेत मुख़्तलिफ़ जेके इलाक़नि जा जेके ॿारड़ा आहिनि उहे सिटी अस्पताल में दाख़िल किया विया आहिनि। दाख़िल कयल ॿारनि में हमज़ा, हकीमा, अलादीनो, अली माविया, कौसर, आज़ाद, रऊफ़ अली, अब्दुल रहीम, जमाली, नासिर, तैया, यासीन ऐं ॿिया जेके शामिल आहिनि। मां तव्हांखे ॿुधाईंदो गैस्ट्रो मर्ज़ में वरितल ॿारनि जे वॾे अंग में अस्पताल दाख़िल करण सबबि बेडनि जी खोट जेका आहे उहा बरक़रार आहे। जॾहिं त हिक खां 3 ॿारड़ा जेके आहिनि उहे हिकु बेड ते सुम्हारिया पिया वञनि। ऐं मां तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त ॿारड़नि जा जेके वारिस आहिनि उहे मुसलसल इन बाबति शिकायतूं करे रहिया आहिनि त सिविल अस्पतालनि में सहूलियतुनि जी खोट आहे। जॾहिं त सफ़ाई सुथराई जो निज़ाम बि जेको आहे उहो बहितर न आहे। ऐं उन हवाले सां असांजी डॉक्टर तारिक बंबरो सां बि ॻाल्हि ॿोल थी। उनजो चवणु इहो त गर्मी में वाध सबबि जेको आहे सो गैस्ट्रो में अञा जेको आहे सो वाध थी सघे थी पई। ऐं उन्हनि वारसनि जेको आहे मुतालबो कयो आहे ज़िले इंतज़ामिया ऐं सिंध हुकूमत खां त अस्पताल में जेके आहिनि उहे सहूलियतूं जेके आहिनि उहे मुहैया कयूं वञनि त जीअं बहितर नमूने इलाज थी सघे। जी महिरबानी अली अकबर तफ़सील जे लाइ। जी नाज़रीन वाक़िया आगाह कयूं पिया। सिंध में गैस्ट्रो ते ज़ाब्तो न अची सघियो आहे। मुख़्तलिफ़ शहरनि में वधीक 68 ॼणा अस्पताल दाख़िल कया विया आहिनि। ख़ैरपुर में 24 कलाकनि दौरान वधीक 36 माण्हुनि खे सिटी अस्पताल दाख़िल कयो वियो। जाती में बि हिक ॾींहुं अंदरि गैस्ट्रो जा 32 मरीज़ अस्पताल भेड़ा थी विया। ख़ैरपुर ऐं जाती में अस्पतालूं गैस्ट्रो मरीज़नि सां भरिजी वियूं। सहूलियतुनि जी बि खोट आहे। ख़बर वास शेयर कयूं पिया। सिंध में गैस्ट्रो ते ज़ाब्तो न अची सघियो आहे। मुख़्तलिफ़ शहरनि में वधीक 68 ॼणा अस्पताल दाख़िल कया विया आहिनि। ख़ैरपुर में 24 कलाकनि दौरान वधीक 36 माण्हुनि खे सिटी अस्पताल दाख़िल कयो वियो आहे। जाती में बि हिक ॾींहुं अंदरि गैस्ट्रो जा 32 मरीज़ अस्पताल भेड़ा थी विया। ख़ैरपुर ऐं जाती में अस्पतालूं गैस्ट्रो मरीज़नि सां भरिजी वियूं आहिनि। सहूलियतुनि जी बि खोट आहे। ख़ैरपुर में 24 कलाकनि दौरान वधीक 36 माण्हू सिटी अस्पताल दाख़िल कया विया आहे। जाती में बि हिक ॾींहुं अंदरि गैस्ट्रो जा 32 मरीज़ अस्पताल भेड़ा थी विया। ख़ैरपुर ऐं जाती में अस्पतालूं गैस्ट्रो मरीज़नि सां भरिजी वियूं। सहूलियतुनि जी बि खोट ॿुधाई पई वञे।